अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़क़ुल तआलौ नदउ अब्नाअना व अब्नाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम थुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। जुम्मे शरीफ जो दिहाड़ो आ मदीने वाले साईं फरमायो त अक्सरू अलैहि सलात मिन यौमिल जुमा जुम्मे जे दिहाड़े ते मुते घणी सलात पढ़ंदा कयो फ़इन्नहा यौमुन मशहूदुन तशहदुहुल मलाइका इहो एड़ो मशहूद दिहाड़ो आ जंहिंमें मलाइक सॼी धरती ते पखिड़िजी वेंदा आहिनि ऐं जेकी मूं ते दुरूद पढ़नि था उहे तोहफ़े जे तौर ते फ़रिश्ता दुरूद खणी मुंहिंजे ख़िदमत में पेश थियनि था। या रसूल अल्लाह, हे बाचकाणी, हे बरोच, हे सिंधी, हे पठान, तव्हां जे लाइ दुरूद जो तोहफ़ो पेश कयो। साईं फरमाइनि था मूं वटि हिकिड़ो सफ़ेद नूर जो दफ़्तर आ, उन में उन्हनि दुरूद पढ़ण वारनि जा नाला लिखी छॾींदो आहे। पोइ मदीने वारे साईं जे दफ़्तर में पंहिंजो नालो लिखाइण चाहियो था क न? जी महबूब जे दफ़्तर में नालो लिखाइण चाहियो था? अचो त गॾिजी चऊं सल्लल्लाहु अलैहि या का ज़बान चुप न हुजे, हड़ई जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौतुहु। साईं फरमाइनि था मुसलमान जिते भी हुजे, जहिड़ी भी जाइ, जहिड़े भी मकान ते हुजे, जेॾी महिल मुंहिंजे मथां सलात पढ़ंदो आ त उन जो आवाज़ मूं ताईं पहुचंदो आ। अञा बि हाँ न ठरियो मुंहिंजो। चओ सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था मुंहिंजो उम्मती भली ठुल में हुजे या कंधकोट में हुजे, कश्मीर में हुजे या कराची में हुजे, मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैहि
जिते भी हुजे जडे बे मुते सलात ऐं सलाम तो पढ़े इल्ला बलगनी सौतुहु उन जो आवाज मोहम्मद जी बारगाह में पहुंची तो वने कालू व मिन बाद वफातिक या रसूल अल्लाह सहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हींअर त असांजा आवाज़ दुरूद ऐं सलाम जा तव्हां ताईं पहुचनि था पर जॾहिं तव्हां दुनिया ता पर्दो करे वेंदो जॾहिं तव्हां मज़ार अनवर में जॾहिं तव्हां कब्र पाक में वेंदो या रसूल अल्लाह भला उते बि असांजा आवाज़ ॿुधंदो या हींअर त ॿुधो पिया पर जॾहिं मज़ार में जलवगर थींदो जॾहिं पंहिंजे कब्र पाक में रवाना थी वेंदो भला उते बि असांजा दुरूद सलाम ॿुधंदो या न काल व मिन बाद वफाती साईं करीमन फरमायो त हा जिए हींअर तव्हांजा दुरूद सलाम ॿुधां थो पंहिंजी कब्र में बि ईअं तव्हांजा सलात सलाम क़यामत ताईं पियो ॿुधनि فإن الله حرم على الأرض أن تأكل أجساد الأنبياء अल्लाह ताला मिट्टीअ जे मथां हराम करे छॾियो आहे नबियनि जे जिस्मनि खे मिट्टी न ॻारींदी आहे नबियनि जे जिस्मनि खे मिट्टी जेका आहे सा नुक़सान न पहुचाईंदी आहे जीअं नबियनि जा जिस्म हिन धरती जे मथां सलामत आहिनि तीअं कब्र में बि उहे ज़िंदा हयात मौजूद हूंदा आहिनि ॻाल्हायो सवा लख नबी ज़िंदा आहिनि चओ सवा लख नबी अॼु बि पंहिंजे मज़ारुनि में ज़िंदा आहिनि तॾहिं त जॾहिं मुंहिंजो सुहिणो हबीब मेराज ते वियो त रब सभिनी नबियनि खे फरमायो ए पैगंबरो अॼु नबियनि जो बि इमाम नबियनि जो बि सरदार मेराज ते थो वञे उन जी पहिरीं मंज़िल मस्जिद अक्सा आहे मस्जिद अक्सा में मुंहिंजो नबी ईंदो ए पैगंबरो पंहिंजो कब्रूं छॾियो मस्जिद अक्सा में मुल्क शाम में गॾु थियो तव्हां उते मुझे दिलबर मोहम्मद जो दीदार भी कयो तो उन जे पुठियां नमाज भी पढ़ो सुभान अल्लाह अज तव्हां पंहिंजे मेहमान जो इस्तकबाल कयो सही मातली का मेहमान को अचे पियो के माण्हू ओ तंगवाणी वारे परिए लाड़े ओ ठुल वारे उन कंदकोट वारे रोड ते अचे बीठा के तंगवानी में बीठा के रस्तन ते बीठा त मेहमान तो अचे इज्जत कयूं एहतराम कयूं भलीकार कयूं रब पंहिंजे हबीब जे लाए मलाइकन जो जमायतूं के मक्के में बिहारियूं के मदीने में बिहारियूं के पेरे आसमान ते के ॿिए टे चौथे सतनि आसमानन ते महबूब जे इस्तकबाल जे लाइ पंहिंजे मलाइकन के बिहारियो पंहिंजे नबी के हुकुम दिनो ए पैगंबरो पंहिंजो कब्रूं छॾियो पंहिंजे मज़ारुनि खे छॾियो तव्हां सभई गॾिजी मस्जिद अक्सा में मुंहिंजे महबूब मुहम्मद जो इस्तकबाल आजियां आदर भला तव्हां जेर आहियो तॾहिं इस्तकबाल करण आहियो न मोह ईंदो छा इस्तकबाल जे जवाब जी जेरा हो ना तो गालायो ये दा जड़ो मोन वांगुरु जेरा हो ना पो जेराई इस्तकबाल जेला विंदा आहिनि सवा लख नबी
कंहिंजी क़ब्र इराक में, कंहिंजी शाम में, कंहिंजी हिंदुस्तान में, कंहिं नबी जी मज़ार ओभर ॾे, कंहिंजी ओलह, कंहिंजी उत्तर, कंहिंजी ॾखण। जिते इंसाननि जूं बस्तियूं आहिनि उते अल्लाह जा नबी आया तो उन्हनि जूं मज़ारूं सॼी दुनिया में फैलियल आहिनि। मुंहिंजा दोस्तो, हर नबी पंहिंजी क़ब्र मां उथियो ऐं मस्जिद अक़सा में मुल्क शाम में गॾु थियो। मालूम थियो त नबी मुल्लो वहाबी चवे थो त नबी मरी वियो, मिट्टीअ में पइजी वियो, खाक बणजी वियो। माज़अल्लाह, अस्तगफिरुल्लाह सुम्मा अस्तगफिरुल्लाह। हाणे मुल्ला जी ॻाल्हि सची या नबी जी हदीस सची? तहां बि लाड़ू ढके वांगुरु न थियो, हेॾे लड़ी वञो, केॾीमहिल हेॾे लड़ी वञो। मर्द थियो मुजाहिद, पक्का सच्चा सुन्नी। अज मूंसां ख़ुदा जे घर में वाइदो कयो त लाड़ू न थींदो। हथ लोॾे चो लाड़ू न थींदासीं। सच्चा सुन्नी। सिर वञे पर यार जो दर न छॾबो। जिंद जान वञे सिर साह कुर्बान कबो, पर मदीने वारे साईं जो दर न छॾबो। दस्तगीर जो दर न छॾबो, पंहिंजे मुर्शिद जो दर न छॾबो। माण्हुनि खे बिगाड़नि था। चाहेल माण्हू, जट माण्हू, उन्हनि खे उल्टियूं सिधियूं ॻाल्हियूं ॿुधाए, ग़लति तर्जुमा ॿुधाए, आयत हिकिड़ी पंदा माना वरी ॿी कंदा। हाणे ग़रीब हुन मिस्कीन खे कहिड़ी ख़बर त अरबी थो पढ़े या पंहिंजो माना सही थो करे, ग़लति थो करे। असांजा सिंधी वीचारा उते अरबनि वटि नौकर मुलाज़िम इकामे ते रहंदा आहिनि सऊदी में। तो अरब कावड़ियूं से अरब पियो अरबी में गालियूं ॾे चए सुभान अल्लाह। अरब सगरो कावड़ियूं त क़ुरान थो पढ़े। कावड़ियो आ त कुरान तो पढ़े। हाणे हिन गरीब खे कहिड़ी ख़बर त कुरान तो पढ़े या करे। माण्हुनि वीचारनि खे ख़बर नाहे त हिन आयत जो तर्जुमो छा आहे, हिन हदीस जो माना मफ़हूम ऐं मतिलब छा आहे। ग़लति तर्जुमा करे माण्हुनि जा बेड़ा ॿोड़नि था, माण्हुनि जा अक़ीदा बिगाड़नि था। जे एतिराज़ अथनि त हेॾे अचनि, मैदान ते वेठो आहियां। जे न एतराज करे किरायो चीज मां तो भराए, हल मूंसां गॾिजी मातली वठी अची त खल त मां ख़राब कयां। गरीबन के अकीदन ता हटाए फेराए। मुंहिंजा दोस्तो, ईमान जा बेड़ा न ॿोड़ियो। सुन्नियो पंहिंजे अकीदे ते मज़बूत थी वञो। असांजो ईमान आ त मदीने वारो हयातुन नबी आ। ॻाल्हायो, सोनो नबी, 1.25 लख नबी ऐं हड़ई वली सुभान अल्लाह। 1.25 लख नबी मस्जिद अक़सा में गॾु थिया। जेॾी महिल मुंहिंजो दिल पर नबी आयो त हड़नी नबीअनि चयो भली करे आयो, भली करे आयो। जिब्रील बांग चई, मदीने वारे साईं इमाम थी निमाज़ पढ़ाए। वरी जेॾी महिल साईं जन हलिया विया मेराज ते पहिरीं आसमान ॾे त नबी आई तो मोटिया, वरी पंहिंजे साॻे मज़ारुनि पाकनि ॾे मोटी। अब हयात आहिनि तॾहिं त आया, वरी मोटी विया न। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो, इन्नल्लाह हर्रम अलल अर्दे, बेशक अल्लाह ताला ज़मीन ते हराम करे छॾियो आ नबियनि जे जिस्मनि खे मिट्टी न खाईंदी आ। फ इन्न नबी अल्लाह हय्युन युरज़क़, बेशक अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि, उन्हनि खे रिज़्क़ रोज़ी बि ॾिनो वञे थो। उन्हनि खे रोज़ी रिज़्क़ मिले थो।
अल्लाह वटा रोजी रिज़्क भी मिले नबी पंजे मज़ारन में जिंदा सलामत मौजूद है साईं फरमाइन था इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात मुझे विसाल का पोब मुझो इल्म इए हुंदो जी अज ज़ाहिरी जिंदगी में मुझो इल्म जी अज तवा जा दुरूद बुधा तो मज़ार में पहुंचण का पोइ इए तवा जा दुरूद बुधंदो रहंदुस पहुंचो त गरजी चऊं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रब तौफीक जेव न त रोजानो 313 भेरा दुरूद रोज पढ़ंदा तेसी तवा के मौत नहीं दो जैसी मदीने वाले जो दीदार न थी सुभान अल्लाह बेशक बेशक खपे ज़ियारत खपे बिल्कुल तेसी मौत नहीं दो अवल मदीने वाले जी ज़ियारत थींदव 313 तेसी मौत नहीं दो जैसी रब तवा के जन्नत जी माड़ी न दिखारे ओ दुरूद पढ़न वारा ही तुझे ला माड़ी बेहश्त जी मुरब ठाई रोजानो 313 भेरा दुरूद पढ़ो पर जुम्मे जे दिहाड़े ते घणो दुरूद पढ़ो मुझे सोने हबीब फरमायो आ जेको जुम्मे शरीफ जे दिहाड़े ते 1000 भेरा मुते दुरूद पढ़े क़यामत जे दिहाड़े मुके एतिरो वेझो हुंदो एतिरो वेझो एतिरो सोलो हुंदो जो उन जो कुल्लो मुझे कुल्ले सां गसंदड़ हुंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब जी वेझड़ाए पे महबूब जो कुर्ब प्रिय जो पाड़ो उनके मिलंदो जेको चे तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जेका आयत सगोरी मुतवा जे क्यों तिलावत कया इन आयत पाक जे अंदर अल्लाह ताला मुझे नबी जो शान ऐ नबी जे बच्चन जो शान बयान कयो सुभान अल्लाह पुत्र इहा आयत जेका मूं पढ़ी आ न इन के सरबो आ मुबाहिले वाली आयत केड़ी आयत मुबाहिलो जी मुबाहिलो सरबो आहे अल्लाह जे अॻियां पाॾाइण रब जे अॻियां अर्ज़ इल्तिजा दुआ घुरी तड़े खड़े रब का फैसलो वठो छा रब का फैसलो वठो जी मिसाल को बिन धुरिन जो तकरार थी पवंदो आ त पो वडेरे वटि वेंदा पुलिस वटि वेंदा कोर्ट में वेंदा को मुकदम हूंदो उन वटि वेंदा के सरदार वटि वेंदा सही फैसलो कर तो सरदार वरी पेशी ॾींदो बाबा हिन दफ़े मां वांदो न आचर ते बिल्कुल सही यो आचर हलंदे हलंदे गरीब जो जुतियूं खसी भी वञा आचर कोन पुट समझो था न वरी जे वञो थाणन ते त भला वॾा ॾींहं ॾियन अलाह ख़ुश करे वरी कोर्टुन में वञो त उन्हनि जा मामला बि तव्हांखे ख़बर आहे पर जॾहिं बथुरियूं पाण में तकरार थी पवे फैसलो हल न थिए ॻाल्हियूं तय न थियनि ॻाल्हि हिक तरफ़ी न थिए त पोइ पाण में ॿई ॼणा गॾिजी सलाह कनि ॿई धुरियूं त अचो त गॾिजी पंहिंजे रब खां था फैसलो वठूं तव्हां बचो मां बचां थो
तव्हां पंहिंजा बच्चा वठी जो मां पंहिंजा बच्चा थो वठी अचां तव्हां पंहिंजूं ज़ालूं वठी जो मां पंहिंजूं ज़ालूं वठी थो अचां तव्हां पंहिंजो घराणो वठी जो मां पंहिंजो घराणो वठी थो अचां पोइ हिते मैदान ते बीही रब खे था ॿाॾायूं रब खे था सतायूं मौला जेको सचो आहे तंहिंखे सोभ ॾे जेको कूड़ो आहे उनखे तबाह ऐं बर्बाद कर जेको मुबाहिलो कंदो आहे न जेको अल्लाह खे सॾड़ा कंदो आहे ऐं अल्लाह अहिड़ो हय्युल क़य्यूम समीउम बसीर रब आहे जो तड़े खड़े अल्लाह पुट इनखे सरबो आहे मुबाहिलो यानी अल्लाह खां फ़ैसिलो वठण रब जे अॻियां ॿाॾा आहिनि सता आहिनि तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी मुझा दोस्तों हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिजाज मुक़द्दस में मदीने शरीफ में मक्के में नजरान में ईसाई रहंदा ईसाई सरबो आहे जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम के नबी मञे यहूदी सरबो आहे जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम के पंहिंजो नबी मञे समझो था ईसाई उन दौर जा ईसाई चवंदा हुया ऐं हिन दौर जा ईसाई अॼु ताईं बि ईअं चवनि था छा ईसाइन जो अक़ीदो आहे ईसाइन जो नज़रियो आहे त ख़ुदा टे हिन हिकिड़ो अल्लाह पाण ॿी अल्लाह जी ज़ाल आहे बीबी मरियम जो अस्तगफिरुल्लाह बीबी मरियम ईसाई चवनि था या अल्लाह जी ज़ाल ऐं टियों चवनि था त ईसा अल्लाह जो पुटु आहे चओ अस्तगफिरुल्लाह असां मुसलमाननि जो नज़रियो आहे असांजो अक़ीदो आहे त अल्लाह वहदहु ला शरीक आहे कुल हुवल्लाहु अहद चओ त अल्लाह अकेलो आहे अल्लाहु समद अल्लाह बेनियाज़ आहे लम यलिद व लम यूलद न कंहिंखे ॼणे न कंहिं मां ॼाओ न उनजी ज़ाल आहे न उनजो पुटु आहे न उनजी माउ आहे न उनजो पीउ आहे न उनजो पुटु आहे उहो अकेलो ई वहदहु ला शरीक सुभान अल्लाह वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह जो को बि साथी साझी शरीक नाहे वो वहदहु ला शरीक आहे असांजो पहिरियों कलमो आहे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह नहीं कोई इबादत जे लायक मगर हिकु अल्लाह इबादत जो लायक केरा चओ अल्लाह पूजा कंहिंजी कबी सजदो कंहिंखे कबो मुराद कंहिंखां वठबी चो अल्लाह जी ज़ात खां पर ईसाई तस्लीस जा कायल हुया यानी टे खुदा मञंदा हुया टिन खे पंहिंजो महबूद समझंदा हुया चवंदा हा त हिकिड़ो अल्लाह आहे ॿियो ईसा अल्लाह जो पुटु आहे टी बीबी मरियम अल्लाह जी घर वारी आहे माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह हुजूर जन ऐलान कयो त ए ईसाईओ ईसा रब जो पुटु नाहे अल्लाह जो बानो आहे रब जो ख़ल्क़ियल आहे रब जो रसूल आहे रब जो पैगंबर आहे रूहुल्लाह आहे कलिमत इहो अल्लाह नाहे अल्लाह जो पुटु नाहे उन जी पूजा न कबी वो रस्तो ॾेखारण सेखारण आयो या महबूब जी तालीम जेडी मल नजरान जे ईसाईन खे खबर पई आ उहे से तो नजरान में वडा पकड़ बदी हुजूर जन जी खिदमत में हुजूर जन सा बहस करण दे
हुजूर जन सा बहस करण जे लाए नजरान मां हलिया मदीने शरीफ में पहुता हुजूर जन के इत्तला दिनो यो या रसूल अल्लाह नजरान जा ईसाई वडा वडा आलिम वडा राहिब वडा पादरी वडा अहबार वडा उनन जा हिब्र उनन जे मजहबी अगवान वडा मुल्ला तवां सा बहस करण जे ला आया आहिन तवां सा तकरार बहस कंदा तवां सा गाल बोल करण जे ला आया आहिन मुझे सोने हबीब फरमायो वठी अचो अज गालियूं कंदासीं खबर पइजी वेंदी त सचो केर आहे कूड़ो केर आहे ईसायुन जा उहे सभई वॾा आलिम वॾा राहिब सब हुजूर जे खिदमत में साम्हूं अची वेठा मदीने वारे साईं फरमायो न छा था चओ जिसे तव्हां ईसा जे बारे में छा था फरमायो मदीने वारे साईं फरमाए त ईसा अल्लाह जो बानो आहे रब जो ख़ल्क़ियल आहे रब जो रसूल आहे रब जो पैदा कयल आहे रब करीम उन्हें के बिना पीउ जे बीबी मरियम मां पैदा कयो हुयो ईसाई चवण लगा त सही हाणे तव्हां चओ था त ईसा अल्लाह जो बानो आहे असां चऊं था त ईसा अल्लाह जो पुत्र आहे छो त बीबी मरियम शादी न कई कुरान में आ त वलम यमससनी बशर के बशर बीबी मरियम के हथ बि न लातो कदे इए थियो जो बगैर मुर्स जे औरत के पुत्र जमे दुनिया जी तारीख में बुधायो कदे इए थियो जे कदे इए कदे बि न थियो त बीबी मरियम शादी न कई हुई उन्हें के ईसा कीअं जाओ जरूर या बीबी मरियम अल्लाह जी ज़ाल अल्लाह ताला उन्हें के पुत्र दिनो आ तेजे करे या बीबी मरियम असा चुंदा अल्लाह जी ज़ाल ईसा अल्लाह जो पुत्र जे करे इए नहीं त तवा असा के बियो को मिसाल बुधायो जेको बिना पीउ जेको पुत्र पैदा थियो जे जेडी मल ईसायुन यो दलील दिनो मुझे दिल पर मोहम्मद करीम फरमायो त भला बुधायो हजरत ईसा के मां हुई पीउ न हुयो पर हजरत आदम अलैहिस्सलाम किए पैदा थियो आदम के न को अब्बो न को अम्मा हुई सुभान अल्लाह बेशक इनके जा मां तो हुई ना हजरत ईसा के मां हुई पर हजरत आदम के न को मां न को पीउ जेको रब बिना मां पीउ जे आदम के पैदा करे सके तो वो रब बिना मुर्स जे बीबी मरियम के हजरत ईसा दई सके तो बिना पीउ जे हजरत ईसा के रब पैदा करे त रब मर्जी वारो अल्लाह जे कुदरत में का गाल मुश्किल माल नाए साईं जन जी मल दलील दिनो चुप एड़ा थिया कुछ न जड़ी फिर बेशक जवाब न पियो अचे अगते गाल है त कीए गाल है सुभान अल्लाह मुझे सोने हबीब इमामुल अंबिया जे सामू बहस कर त केड़ो चुप थी विया पोचियो त हाने त ये गालिन में असा ता पूरा कोन पवंदा हाने अचो त गड़जी मुबाहिलो ता कयो सच्चो केरा कूड़ो केरा अल्लाह का फैसलो दा मुबाहिलो कयो अचो त गड़जी मुबाहिलो कयो महबूब तू बि आ तू बि पंजो घराणो वठी आ मां बि असीं बि पंजो घराणो वठी ता अचो पोइ वेही मुबाहिलो करे रब खे बाधायूं था रब खे अर्ज़ कयूं था मौला जेको सच्चो आ तंहिंखे सोभ ॾे जेको कूड़ो आ उन ते पंहिंजी लानत नाज़ुल कर उनखे तबाह कर बर्बाद हुजूर जन फरमाई इहो फैसलो मूंखे क़बूल इहा ॻाल्हि मुबाहिले जी मूंखे क़बूल हाणे हीअं था कयूं
फकुल तालो नदो अबनाना व अबनाकुम। ओ मदीने जी फलानी जाए मुकर्रर के हुंदा, ॾींहं मुकर्रर के हुंदा, उन्हें जाए ते उन्हें ॾींहं ते तव्हां पंहिंजा पुट वठी अचिजो, मां पंहिंजा पुट वठी ईंदुसि। न तो अपना अना व अपना अकुम। ओ मुझा महबूब चई ने तव्हां ईसाईओ तव्हां पंहिंजा पुट आणजो, मां मोहम्मद पंहिंजा पुट वठी ईंदुसि। वनिसाअना वनिसाअकुम। अमी पंहिंजूं ज़ालूं वठी अचिजो, मां पंहिंजियूं ज़ालूं वठी ईंदुसि। तव्हां पंहिंजूं औरतूं आणजो, मां पंहिंजूं औरतूं आणींदुसि। व अनफुसना व अनफुसकुम। तव्हां पंहिंजी जिंद जानियूं वठी अचिजो, मां पंहिंजी जिंद जान वठी। पोइ हिन मैदान में भी सुम्मा नबतहिल, पोइ भी मुबाहिलो कंदासीं, भी रब खे ॿाॾाईंदासीं। तव्हां भत घणी दुआ घुर्जो, मां मोहम्मद भत घणी दुआ। पोइ फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। गॾिजी रब खे अर्ज़ कंदासीं, मौला जेको कूड़ो आहे ते पंहिंजी लानत विझ, जेको ग़लत आहे उनखे तबाह बर्बाद कर, जेको सचो आहे उनखे तूं सोभारो कर। इहा क़ुरान जी आयत है। हुजूर जन सभिनी ईसायुनि खे इहा आयत पढ़ी ॿुधाई। साईं फरमायो ताणे फलाणे ॾींहं ते फलाणी जाइ ते फलाणे मैदान में तव्हीं बि अचिजो, मां मोहम्मद करीम बि ईंदुसि। सुभान अल्लाह। तव्हां पंहिंजा पुट वठी अचिजो, मां पंहिंजा पुट वठी ईंदुसि। तव्हां पंहिंजूं न्याणियूं घर वारियूं वठी अचिजो, मां पंहिंजूं न्याणियूं आणींदुसि। तव्हां पंहिंजा नफ्स पंहिंजूं जिंदूं जानियूं आणजो, मां मोहम्मद पंहिंजी जिंद जान आणींदुसि। बस फैसलो मिंटन में थी वेंदो, फैसलो कलाक न लॻंदा, मिंटन में फैसलो थींदो सचो केरु आहे कूड़ो केरु। साईं उहे विच में कीअं मुकरण थिया। जेॾी महिल उहो मुबाहिले वारो ॾिहाड़ो थियो त मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम हिकिड़े हथ में इमाम हसन खे वरितो, ॿिए हथ में इमाम हुसैन खे वरितो, पंहिंजे पुठियों हज़रत बीबी फातिमत ज़हरा खे वरितो, ऐं पंहिंजे ॿिए पासे ॾों मौला अली शेरे ख़ुदा खे वरितो। सुभान अल्लाह। जी सुना जी। मुड़े ध्यान ॾो कजो, थोरो तवज्जो कजो। कुरान फरमायो फकुल तालो, अचो तव्हां बचो मां बचा दो। न तो अपना अना व अपनाकुम। तव्हां पंहिंजा पुट आणजो, मां पंहिंजा बच्चा आणींदुसि। उन वक्त में हुजूर जन जा चारई पुट दुनिया ता पर्दो करे चुका हुया। हुजूर जन के चार फर्जंद हुया, हजरत कासिम, हजरत अब्दुल्ला, हजरत ताहिर जंगे तय्यब भी सडींदा हुया, ऐं हजरत इब्राहिम। ये चारई शहजादा दुनिया ता पर्दो करे चुका हुया। उन ॾियारे ते मदीने वारे साईं पंहिंजे पुटन जी जाइ ते इमाम हसन ऐं हुसैन खे वठी आया। फरमायो हे मुंहिंजा पुट आहिनि, मुंहिंजी नियाणी जा बच्चा आहिनि, मुंहिंजा ॾोटा आहिनि, मुंहिंजा बच्चा आहिनि, मुंहिंजा पुट। साईं फरमाइनि था हुमा इब्नाय हसन ऐं हुसैन, इहे ॿई मुंहिंजा बचड़ा आहिनि। हेॾो इमाम हसन, हेॾो इमाम हुसैन। ऐं पुठियों कुरान फरमायो त तव्हां पंहिंजूं औरतूं आणजो, मां पंहिंजूं औरतूं आणींदुसि।
मदीने वारे साईं उन दिहाड़े ते पंहिंजी न्याणी जन्नत जी मालिकाणी अली जी राणी बीबी फातिमा ज़हरा के साथ रब फरमायो व अनफुसना व अनफुसकुम तव्हां पंहिंजी जिंद जान वठी अचजो मां पंहिंजी जिंद जान आणींदुसि त मदीने वारे साईं पंहिंजी जिंद जान जी जाइ ते हज़रत मौला अली खे आंदो साईं फरमायो त अली लहमुक लहमी दमुक दमी अली तुंहिंजो गोश्त मूं मुहम्मद जो गोश्त आ तुंहिंजो रत मुंहिंजो रत आ तुंहिंजो वजूद मूं मुहम्मद जो वजूद आ पुट ॻाल्हि समझ में अचे थी हाणे केर वठी आया उन मुबाहिले जे मैदान में हिकड़ो मदीने वारो साईं पाण बियो इमाम हसन टियों इमाम हुसैन चौथों खातून अतर सैयदतुन निसा फातिमा ज़हरा ऐं चौथे नंबर ते पंजे नंबर ते मौला अली घणा घणा हुजूर जन ओडी मल ही चयो अल्लाहुम्मा हाउलाए अहली ए मुंजा अल्लाह ही थई मुंजा अहल बैत ही थई मुंजो घराणो ही थई मुंजे घर जा भाभी छा फरमायूं अल्लाहुम्मा हाउलाए अहली ए मुंजा मौला ही थई मुंजा अहल बैत अब गाल बुझव मुल्ला एकड़ो उन जी तकरीर ता भी शायद बुधी हुजे केस को वणा ते उन जो हलन क्यों चे तो इमाम हसन इमाम हुसैन अहल बैत में पुत्र दिसो न हिन जा अकीदा ता चवा सी कुरान दा पढ़न अकीदा तो बुझो ना जे नबी जे बच्चन खे जेको न मने कुरान खे न मने त पो यो छाजो मुसलमान आ छाजो इन जो दीन आ छाजो इन जो कुरान पढ़ पुत्र समझो दा या न दा समझो हां मुझे सुने हबीब मदीने वाले साईं फरमायो ए मुझा मौला ही मुझा अहल बैत थई अज मुबाहिले जे मैदान में हिनन के वठियो तो वञा जेरी मल पंजई शख्सियतूं निकियूं पंज तन पाक निकता न जेरी मल ईसायुन उनन पादरियुन उनन आलिमन जेरी मल ही पाक चेहरा पंज तन जा ॾिठा त ॾकी विया चवण लगा ए ईसाइयो अॼु अगर मुहम्मद बददुआ ॾिनी ऐं हिनने चैनी आमीन चई त तव्हांजा नस्ल भी तबाह थी वेंदा तव्हांजा बच्चा भी बर्बाद थी वेंदा हिन सां मुबाहिलो न कजो सूरतूं सुभान अल्लाह बेशक हाय 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 मुंहिंजा दोस्तो ओॾी महिल उहे ईसायुनि जा आलिम राहिब पोइते हटी विया चयूं असां मुबाहिले खां तौबा कई असां न कंदासीं जेरी मल उहे पोइते मोटिया हबीबन फरमायो त ॿुधो अॼु जेकरे मां हिननि खे बददुआ ॾियां हसन हुसैन अली ऐं फातिमा रज़ी अल्लाह अन्हुमा अजमाइन ही जेकरे उन ते आमीन चवन हा त अॼु ही ईसाई भोला थी वञन हा बांदर थी वञन हा हिननि जूं शक्लियूं बदलजी वञन हा हिननि ते डंबर ख़ुदा जो कहर वसी वञे हा हिननि ते पत्थरनि जा मींहं वसी वञन हा जेकॾहिं मां बददुआ ॾियां ऐं मुंहिंजा घराणो उन ते आमीन चवे
ही मुझो घराणो आ जन बे हिनन सा प्यार रखियो उन्हें मोहम्मद सा प्यार रखियो जे हिनन के राजी कयो ने मोहम्मद के राजी कयो जे हिनन मुझे पंज तनन सा बुग़्ज़ रखियो उन्हें मोहम्मद करीम सा बुग़्ज़ रखियो ऐं जे मूसा बुग़्ज़ रखियो उन्हें अल्लाह सा बुग़्ज़ रखियो जे अल्लाह सा बुग़्ज़ रखियो अल्लाह उन्हें के जहन्नम जी बाह में फिटी सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो त ही मुझो घराणो आ ही मुझा अहले बैत ए मुझे कलमे पढ़ण वारो ए मुते ईमान आणण वारो तव्हां जे मथा ज़रूरी आ त मुझे पंज तन सा मोहब्बत रखो। ओ मदीने वाले जो हुक्म कबूला बिल्कुल के कबूला असा है दर्जा हुबदार आयूं कंदा पंज तन पा कसा प्यार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं कंदा पंज तन साईं प्यार आयूं। मेरी गाल बुझो जेके पंज तन सा प्यार आ न अज मूसा गरजी जो शेर पढ़े अज लिस्ट लिखजे थी पई त पंज तन जा हुबदार के रहे लिस्ट लिखजे थी पई आ लिस्ट मदीने शरीफ में वेंदी ऐं करबला शरीफ में वेंदी पो केड़ा केड़ा हुबदार आयो गणजी चो असा है दर्जा हुबदार आयूं कंदा आले नबी सा प्यार आयूं असा है दर्जा दार आयूं कंदा मौला अली सा प्यार असा है दर्जा उबदार आयूं कंदा मौला जो पंज तन पाक सा प्यार नया जेको मन दो चार यार नया तेजे कले में जो इतबार नया तेजे कले में जो इतबार नया तन मूज़ुन खा असा धार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं कंदा मोहन सा असा प्यार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं कंदा आल नबी सा प्यार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं कंदा आल नबी सा प्यार आयूं उए विचों दासा वली जा हुबदार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं हां ॾह ॾियारा मर मजाईंदा खटू ऊंधियूं खीर न पींदा भंग जा कूंडा पींदा अरे खीर हलाल वो हराम ऐं भंग जेका हराम आ कूंडन ते कूंडा हां चरस जा सूटा हणदा पियूं था चरश घुमूं था अर्श न नमाज न रोजो न मस्जिद जो पंद न कुरान जी तिलावत न नबी दे बचन जी का यादगिरी का उन्हनि जे नमाज वारी तालीम ते को अमल मुंहिंजा दोस्तो इहे बि सदाइन था असां हुबदार आहियूं मस्जिद में न वेंदा ओ झंडे जे अॻियां ॾिठा अथव घोड़े जे अॻियां अल्लाह जे अॻियां नथा झुकनि त के डंडे जे अॻियां के झंडे जे अॻियां के घोड़े जे अॻियां के कूंडे जे अॻियां झुकिया पिया हां असां उहे हुबदार न आहियूं असां सच्चा हुबदार हां कारड़ी कमीज़ रंगीदा हे वरी असांजा सुन्नी बि कारी कमीज़ रंगीदा असां हुबदार आहियूं अरे या हुब्बा तुझी जे हुब्ब थई त नमाज पढ़ रोज़ो रखो कुरान पढ़ तिलावत कर मस्जिद के आबाद कर त खबर पवे त हुसैन जो हुब्बार
मौला अली जो परस्तार सुभान अल्लाह नारे हैदरी असां कारा कपड़ा को न ढकियूं असां झंडन या को न झुकूं असां हैदर जा मस्जिद सां असां प्यार आयूं हैदर जा हुबदार आयूं कंदा आल नबीअ सां प्यार आयूं हैदर जा हुबदार आयूं असां हैदर जा हुबदार आयूं प्यार असां यारी वारो यार मञू असां यारी वारो यार मञू सुनो दिलदार मञू साई चादर वारो पीर मञूं साई चादर वारो पीर मञूं असां अबू हनीफे जा ताबेदार आयूं असां हैदर जा ताबेदार आयूं कंदा आल नबीअ सां प्यार आयूं जे अलीअ सां प्यार थई त मुझे अलीअ नमाज पढ़ी इमाम हसन नमाज पढ़ी इमाम हुसैन नमाज पढ़ी मैदान करबला जे अंदर तीर वसन पिया तलवारूं वसन पियूं पर मुहम्मद जो बचड़ो नमाज पढ़े खुदा जो कसम रिवायत में इंदो पियो जेरी मल चौधारी दुश्मनन हमलो करे दिनो 121 जिस्म ते तीर तलवारुन जा घाव आया पूरो जिस्म इमाम हुसैन जो जख्मिया पर ओडी मल भी अल्लाह जे कुरान जी तिलावत ज़बान ते जारी हुई यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन ओचतो इकड़े ज़ालिम तीर पेशानी ते हयो मुझे सोने हुसैन जी पेशानी मां रत निकतो मुंह मुबारक रत में गागो थी सुहारी मुबारक रत में रंगीन थी वही पान उन रत जा फुड़ाइयां उठी आसमान दे उछलाए चवन था काल या लईत कौमी यलमून बिमा गफर ली रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन हाओ जे न कौम के खबर पवे त मुझे रब मुखे केडो नवाज़ियो आ केडो इज्जत ऐं शान मुझा दोस्तों एड़े वक्त में भी सोने हुसैन कुरान पढ़न बंद न कयो मैदान करबला में कुरान पढ़ी पर जिमल ज़ालिम सिर मुबारक कपे खणी विया जिस्म करबला में हुयो सिर मुबारक नेज़े जे मथो पुत्र हियामत हथ रखे जिमल नबी जे बचड़न के कैदी बनाए करबला का कूफे वठी विया वञा नबी जे बचड़न जा सिर नेज़न ते अगियों टंगियल हुया के जो पीउ के जो भाव गुजारे वने या के न्याणी जो अबो गुजारे वने दफन थी वियो कब्र में दफन थी वियो को दुख त दिल में हुंदो आ पर ही त अजीब इम्तिहान हुयो जो बीबी सकीना साइण अचे थी पई त सामो अबे हुसैन जो सिर नेज़े जे मथो बीबी शहरबानो जे घोट जो सिर नेज़े ते आ बीबी ज़ैनब जे बिनी बचड़न आउन मोहम्मद जा सिर नेज़न ते टंगियल
इमाम ज़ैनुल आबिदीन तो जो ज़ालिमो थोड़ी देर के बाबा साईं जो सिर रोज चुमड़ियों मूंखे ॾींदा हुया मुंहिंजो निरड़ो चुमंदा हुया मां बाबा साईं जी पेशानी चुमंदो हुयुसि अॼु मूंखे थोड़ी देर सिर मुबारक ॾियो त मां पंहिंजा चपड़ा लॻाए चुमड़ियूं यजीदी लश्करी सिपाही चवण लॻो ए ज़ैनुल आबिदीन सिर ॾींदा सोए पर हिकिड़ी शर्त सां त हुसैन जो सिर तुंहिंजे पेरनि में उछलाईंदासीं क़बूल करी सैयदना ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि में लुढ़क अची विया बीबी ज़ैनब परचाए चवण लॻी त बच्चा हिननि यज़ीदनि मां कहिड़ी तूं चङाई जी उम्मीद थो रखीं मुझा दोस्तों जेॾीमहिल अहल बैतन के कैदी बणायूं वञनि पिया रस्ते में हिकिड़ा बस्ती खां ॻोठड़े खां गुज़र थियो आ त ॻोठ मंझां बांग जो आवाज़ ॿुधण में आयो जेॾीमहिल अज़ान जो आवाज़ नबी जे बचड़े ज़ैनुल आबिदीन ॿुधो आ सैयदा ज़ैनब जेॾीमहिल अज़ान जो आवाज़ ॿुधो आ फरमाए थी यज़ीदियो थोड़ी देर असांजा रसा खोलियो त मुहम्मद जूं न्याणियूं निमाज़ पढ़ंदियूं निमाज़ मुझा दोस्तों अहिड़े वक्त में भी नबी जे बचन नमाज न छॾी आ अल्लाह जो फर्ज़ न छॾियो आ दुनिया वारनि खे सबक सेखारियो त हुसैनी हीअं थींदा आहिनि नमाज हीअं अदा कंदा आहिनि मुझा दोस्तों जेॾीमहिल काफ़िलो कूफे में पहुतो पहुचंदे पहुचंदे सिज लही वियो पुट शहरनि खे अॻे किला हूंदा चौधारी किलनि जा दरवाज़ा हूंदा दरवाज़ो बंदि थी वियो सिज लथे सां दर बंदि थी वियो जेॾीमहिल काफ़िलो अञा मस पहुतो दरवाज़ो अॻ में बंदि थी वियो काफ़िलो अहल बैत जो कूफे जे शहर खां ॿाहिरि रही वियो रात थी मुझा दोस्तों नबी जूं न्याणियूं कैदियानियूं नबी जो पाक घराणो मुसाफ़िर हुयो जेॾीमहिल रात जो पोयों हिस्सो थियो आ कूफे जे पासे ॾों हिकिड़ी औरत थी अचे पई आस्ते आस्ते कदम खणंदी जेॾीमहिल करीब आई त बीबी ज़ैनब ॾे निहारे चवे थी अस्सलामु अलैकुम या अहल बैत रसूलुल्लाह ए न रसूलुल्लाह जा अहल बैत तव्हां ते सलाम सैयदा ज़ैनब पूछे अम्मा तुझे लफ्ज़न में ॾाढो प्यार अदब ऐं मोहब्बत मिली आहे हिते त कंहिं बि असां ते हराम न कयो आहे कंहिं बि असांजो ख़्याल न कयो आहे हिननि त असांजा बच्चा चुरी छॾिया असांजा कूदर कुसिजी विया असांजो बसंदड़ घर वैरान हिननि करे छॾियो ओ अम्मा तो ॾाढे प्यार मां सलाम कयो आहे तूं केरु आहीं उन माई खाधे जो सामान कुछ खणी आई थधो पानी हो मानी हो बोड़ो खाधे पीते जो शयूं हाणे खिदमत में पेश करे थी बीबी ज़ैनब थी पुछे अम्मा रब तोखे शाद या आबाद कंदो जो असां परदेसियुनि जी तो संभाल लधी आहे भला ॿुधाए थी तूं आहीं केरु छो असांजी तो एतिरी खिदमत कई आहे वह औरत चवण लगी त अम्मा मुंहिंजो नंढपण मदीने शरीफ में गुज़रियो हुयो मुंहिंजा अबाड़ा मदीने जा हुया मुझी शादी कूफे में थी पर मुझा अबाणा मदीने में हुया मुझी नंढपण बीबी फातिमा ज़हरा जे घर में गुजरी हुई मां साइण जो घर बुहारी हुयसि सफाई कंदी हुयसि हिकड़े ॾींहुं बीबी फातिमा ज़हरा अकेली वेठी हुई आऊं भी संदसि खिदमत में वेठी हुयसि त मूंखे निहारे फरमाई त बीबी हिकड़ी ॻाल्हि चवां मञंदी मुझो हाज़िर हाज़िर
सैयदा फातिमा ज़हरा फरमायो त बीबी जॾहिं तूं कूफे में पढ़ण जी वञी तुंहिंजो घर कूफो थींदो पोइ जॾहिं ॿुधी त को परदेसियुनि जो काफ़िलो आयो आहे को मुसाफ़िरनि जो काफ़िलो आयो आहे त उन्हनि खे मानड़ी खाराइजांइ पाणी पियारजांइ उन्हनि जी ख़िदमत कजांइ उन्हनि जो ख़्याल रखजांइ इहा मूं फातिमा जी तोखे नसीहत आहे अज जो मूं ॿुधो नबी जो काफ़िलो परदेसियुनि जो आयो आहे मूं गरीब जे घर में जा बि खाधे पीते जी शइ हुई उहा खणी पेश कई अथमि जो मूंखे बीबी फातिमा ज़हरा जी उहा नसीहत यादि अची वई आहे जेॾी महिल सैयदा ज़ैनब पंहिंजी अम्मा जी ॻाल्हि ॿुधी अखियुनि में लुड़कनि जी बरसात वसी पई ज़ार ज़ार रोई चवे थी ओ मुझे ले अबाना रुना किया न हूंदा है मुझे लाए मारू है मुझे ले अबाना रुना किया न हूंदा पलव बांध तन जा फिना किया न हूंदा उमर मारू मूले वो रुना किया न हूंदा ओ यासयत में मिला शाल मारने नियापा मुडे तने ओ कया किया न हूंदा उमर मारू मूले वो रुना किया न हूंदा है मुझे ले पाना रुना किया न हूंदा मारू के पंजा मारू याद पौंदा ज़ार ज़ार रोंदी हुई अज सैयदा ज़ैनब के पंजा पाना याद अची ओ कयो मिलो केड़ो पले कोट पियड़ो अल्लाह कयो मिलो केड़ो पले कोट पियड़ो ओ नियापा मुडे तने कया किया न हूंदा वो मुझे ले अपाना रुना किया न हूंदा मुझा दोस्तों सैयदा ज़ैनब सां औरत के दुआऊं ॾिनियूं आहिनि ऐं वरी रात जो तहज्जुद जी नमाज़ पढ़ण शुरू थी वई नबी जे बचन नमाज़ नबी जे घराणे अल्लाह जा फर्ज न छॾिया रब जा नफिल न छॾिया दुनिया वारनि खे सबक सेखारियो त अहल बैतन जी मोहब्बत नमाज सां क़ुरान सां अहल बैतन जा हुबदार सच्चा बि उहे हिन जेके मस्जिदूं आबाद कंदा रब जो ज़िक्र कंदा क़ुरान पढ़ंदा सलातूं ऐं सलाम पढ़ंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मिठा तू किया अहल बैतन जो हुबदार तो सदाई तू नमाज न पढ़ी तू चोरियों करी तू रोवारी बच्चा यतीम रोवारी गरीबन जो चोरियों करी फुर्रों करी धाड़ा हणी तू किया मुस्तफा जो आशिक थे तू किया अहल बैतन जो हुबदार थे मुझा दोस्तों नबी जो हुबदार वो आ जे दिल में रहम हुंदो बाज हुंदी हया हुंदो तरस हुंदो वो के किविल के बिजानी साईं फरमाइंदा बनी इसराइल में एक औरत हुई जे बिल्लीअ के बंद करे तालो लगाए छॾियो न उन के बाहर कढी न खाधो पीतो ॾिनई उहा बिल्ली वेचारड़ी घर में अंदर रोंदे रड़ियूं कंदे मीकाट कंदे मरी वई जेॾीमहिल उहा औरत मुहिया उन बिल्लीअ जे केस में रब उन खे जहन्नम जी बाहि हिकड़ी बिल्लीअ ते बाज न कयई उहा जहन्नम थी वई अदा जे तू इंसान जे बच्चे ते रहम नथो करी कंहिंखे
कंहिंखे बंदूक हणी मारे विझी कंहिंखे क़त्ल करे विझी मिठा त रब जी कहारी सरकार जी कहिड़ो जवाब ॾींदे अज झेड़ा लगा पिया कौमी झेड़ा बिरादरी में झेड़ा गरीब लुचाई हिकड़े कई सजी कौम जा कौम खौफ में वकोड़ी पया मानू घरन मा नथा निकरन नमाज ते नथा वजन मता जात जो झेड़ो केड़ो जात वारो चाहे इंसानियत ये मुसलमानी चाहे दीनदारी जे नबी जो कलमो पढ़ियो तई मदीने वाले साईं फरमायो त जेको कंहिंखे ना हक मारे थो जने क़यामत जो ॾियारो थींदो वो कुठल माण्हू रब जे बारगाह में ईंदो अल्लाह जे कहारी कोरट में ईंदो पर हीअं ईंदो जो उनजी सिरी कटियल हूंदी सिरी तरीअ ते हीअं रखियल हूंदी उन मां रत पियो रत बहंदो पियो हितो किछी मां रत बहंदुस पियो वाहिदुल कहर जे अॻियां रड़ियूं पियो कंदो मौला मूसा इंसाफ कर मूसा अदल कर मुझे कातिल का पुछ मुखे छो मारियो हुई केड़ो मुंह जो डोह कयो हुयो ए मुंजा अल्लाह तू अदल वारो रब आई मूसा इंसाफ कर रब फरमाइंदो ओ मक़तूल अज फैसले जो ॾियारो आ कातिल के त दोज़ख में विझंदुस पर उनके चोरण वारा उन जा साथारी उन जा मददगार उनके पनाह ॾियण वारा उन जा पाथारीदार सभिनी के तो सां गॾाए इन कातिल सां गॾाए इन के जहन्नम में विझंदुस ऐं तोखे मां रब जन्नतुल फिरदौस ॾींदुस हां कंहिंजो खून न कयो कंहिंसां विढ़ो न झगड़ो न कयो मुंहिंजा दोस्तो क़त्ल न कयो कंहिंजो रत न हारियो मुंहिंजा दोस्तो कंहिंजो रत हारण इहो त यज़ीद जो कम आहे यज़ीद जो छेड़ा करण परावा हक खाइण परायन बन्युनि ते कब्ज़ा करण परावा नंग तकण ज़ुल्म करण इहो यज़ीद जो कम आहे हुसैन जो कम न मिठा जे खून रेज़ी तो करी कत्ल तो करी मानू तो मारी फड्डा तो करी फसाद तो करी त पाण के मुसलमान न सदाए पाण के यजीदी सदाए तू यजीद सा कब क़यामत दे आड़े उतारियो वेंदे जे महबूब मोहम्मद जो गुलाम आही जे मुस्तफा जे बचड़न जो गुलाम आही त अमन सिख आफियत सिख पराए पंजे के प्यार दे को लड़ी अचे तडे ते अचे माफी वठे तो त बख्शे चल बनी खून हुजन पर तडे ते लड़ी आयो त माफी चली पाए पांद विची में अंगण जे अचन में अवगुण ऐब कचायूं भोलिया सब ढकजन तोड़े लख हुजन तब माफी विजन एडो सिद्ध सत कुरान खणी था वञन न्याणियूं मेड़ वठी था अचनि त माफ़ी न आहे अल्लाह बख्शे तो रसूल बख्शे तो मुंहिंजा दोस्त जे तॾे तुंहिंजे ते लंघी आयो आहे त माफ़ी ॾियण इहा मोमिन बाने मदीने वारे साईं फरमायो त मोमिन बानो दरगुज़र कंदो आहे तॾे ते आयल खे बख्शे छॾींदो वो मिठा परावा हक न खा परायन बन्युन ते कब्जो न कर परावन प्लाटन ते कब्जो न कर के यतीम बच्चे के नरवार के मजलूम दी दान न कढाए साईं फरमाइंदा मेराज ते वञा पियो बुराक ते एतिरो बुराक तेज हुयो जो जिते विख पई पवे ते जिते नज़र पई पहुचे जिते नज़र पई पहुचे उते विख पियो रखे एॾो तेज रफ्तार पियो वञे पर ॾिठुम त हिकड़ी शइ हीअं मुखां बि तकड़ी बुराक खां बि तकड़ी मथे हली मूं पुछो जिब्रील ही छा हुयो या रसूल अल्लाह ही यतीम जी दाह हुई ही मज़लूम जी दाह हुई जेका बुराक खां बि तिखी वई खुदा जे अर्श खे लोटाए मज़लूमन जे आहुन खां डिॼो कंहिंजी दिलि न रंजायो ओ मुसलमान या ॾाढ मुर्सी कोन हलंदई अल्लाह सभिनी खां वॾो ॾाढो आहे सभिनी खां वधीक ताक़त वारो मुंहिंजो रब आहे बादशाही मुंहिंजे अल्लाह मूं उहो दौर बि ॾिठो हुयो असांजे दादू ज़िले में धाड़ेलनि जो ज़मानो हूंदो माण्हू मस्जिद ते वञनि त उन खां कपिड़ा बि लाहे फुरे बेचारी सिगरेट जो पैकेट किंगड़ ज़मीन का फुरे वठंदा दादू ज़िले में बच्चो हुयो वॾो माण्हू मारियूं कत्ल कयूं घर फुरियूं
वठ वैरान थी विया थोरो ही वक्त गुजरियो वरी इनकलाब एड़ो आयो फौजी एक्शन थियो से उनन मानुन के चूंटे 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 मारियो उनन के मारे वरी उनन के फौजी गाडुन में पोयो बत्ती लाश उनन जाई केलियो सजे शहर में दुनिया ॾिठो ही उहे ज़ालिम आहिनि जेके ग़रीबनि खे रंजाईंदा अॼु उन्हनि जो ही हाल अल्लाह वटि देर आहे अंधेर अल्लाह वटि फैसला हूंदा आहिनि मुंहिंजा मिठा ओ मुंहिंजा दा अल्लाह जे धरती ते संभाले संभाले हल कंहिंसां ज़ुल्म न कर कंहिंसां ज़्यादती न कर कंहिंसां ॾाढ न कर भला जे ग़लती थी आहे त माफ़ी तौबा अल्लाह बख़्शणहार करीम माफ़ी वठंदे त अल्लाह बख़्शे छॾे जेको माफ़ी नथो वठे उन जे लाइ रब जो नालो आहे वाहिदुल क़हार रखायो जेको माफ़ी वठे तो बख़्शिश घुरे तो उन जे लाइ पंहिंजो नालो रहमान रहीम अरहमुर राहिमीन पोइ सची ॿुधायो तव्हांखे यज़ीदी रस्तो वणे थो या हुसैनी रस्तो वणे हथ हेठ कयो सोचे समझी जवाब ॾिजो जेके यज़ीदी रस्तो जन खे वणे थो उहे हथ मथे खणो जन के यज़ीदी रस्तो वणे जी केड़ा यज़ीदी थींदो यज़ीद सां गॾु हशर जे तव्हांजो भला जेके इमाम हुसैन जा हुबदार आयो केड़ा चाहियो था त पाक हुसैन जे साथ में हुजो पक था चओ अज मूंसां वाइदो कयो फड्डा फसाद न कंदो झेड़ा झगड़ा न कंदो मूंसां मिलाईंदो हथ अज मूंसां दस्तगीर जो हथ उहो मिलाए जेको चवे थो त मां अज खां वठी फड्डो न कयां आहे को मिलाइण वारो जी वे मां इते तां साथ मिलायां थो सभिनी सां मिलाईंदो हथ हे मुंहिंजो हथ आहे मूंसां दस्तगीर जो हथ मिला हथ सिधो कयो बस वेठा हो जो हथ सिधो बस तां मिली हो हथ मिली हो वे कबूला झेड़ो झगड़ो न कंदो फितनो फसाद न कंदो अमन सां रहंदो हां जी खटे विंदा इंशाअल्लाह हुसैनी खटे विंदा हिते भी खटे विंदा होडे तो पो गुनाहन का बचो बुराइयों ने बेफरमानियों का बचो चोरियों न कयो जिनाओं न कयो शराब न पियो तवां जे इलाइके में ये मस्जिद शरीफ ठहे थी पई इन जी खिदमत कंदो छा था चओ चमड़ी वञे पर दमड़ी न वञे सखी थियो सखी इन मस्जिद की खिदमत कयो मस्जिद की तामीर में हिस्सो वठो नेक थियो सालिह थियो अल्लाह राजी मदीने वारो मीर राजी थे रब करीम इंशाअल्लाह सभिनी के अमल जी बात करने जी मसलो हल कर भाई वाला आलिहि वसल्लम अजमईन या रहीम या करीम या अरहमर राहिमीन ए मुझा मौला करम अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन जमात सुना आमीन हबीब जे सदके राजी ए मुझा मौला संग हथड़ा खाली न मोटा कर्जाइन जा कर्ज ला बीमारन की शिफा नसीब कर ए मुझा मौला तुझे हबीब जे सदके राजी थी मदीने वाले ताजदार जे सदके करम कर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व आलिहि वसल्लम